नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अज जहांगीर तरीन लाहौर में अदालत में पेश थियो, पर उनखां पहिरियां ज़रीन जे हवाले सां जहांगीर तरीन जी रिहाइशगाह ते हिकिड़ो अहम इजलास थियो, जंहिंमें PTI जे 30 मेंबरनि शिरकत कई। उहे 30 मेंबर जेके PTI जा उहे 30 मेंबर जेके जहांगीर तरीन जा हिमायती आहिनि। ऐं जहांगीर तरीन जंहिं मीडिया सां ॻाल्हाए रहियो उन वक़्तु राजा रियाज़ जेको अॻूणो पीपल्स पार्टी जो अहम अॻुवाणो पंजाब में जेको बाद में PTI में शामिलु थियो, ऐं हिन वक़्तु जहांगीर तरीन सां जेको धड़ो आहे PTI अंदरि उन अहम अॻुवाण सम्झो वञे थो। राजा रियाज़ अहम ॻाल्हि कई। राजा रियाज़ चयो त इमरान ख़ान साहिबु असां तव्हां खां इंसाफ़ घुरी रहिया आहियूं, पार्टी जे छटीअ जे हेठां इंसाफ़ घुरी रहिया आहियूं। इंसाफ़ कयो न त असां सख़्तु क़दम या अॻियो लाहियल अमल जोड़ण जी हिकमत अमलीअ ॾांहुं वेंदासीं। हाणे सुवालु इहो थो त कहिड़ा क़दम खणी सघे थो जहांगीर तरीन ऐं उनजो ग्रुप। ऐं जहांगीर तरीन पाण सिधी ॻाल्हि कई आहे त जेको शुगर माफ़िया जो मामिलो आहे मूंखे इन्वॉल्व कयो अथई, मां उन जो को बि तालुक़ु न आहे कंहिं माफ़िया सां ऐं कंहिं मामले सां। कुझु ॾींहं पहिरियां इमरान ख़ान साहिब जॾहिं स्टेटमेंट ॾिनी, उन चयो त कार्टेल आहे, कार्टेल में कंहिंखे बख़्शियो न वेंदो। हिन माफ़िया 140 अरब रुपए जो क़ौमी नुक़सानु कयो ऐं महांगाई वधाई। इन ई मौज़ूअ ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनल्स जी टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल डॉक्टर अयूब शेख साहिबु, इनाम भट्टी साहिबु, इज़हार सुमरो साहिबु ऐं शब्बीर शेर साहिबु। सभ खां पहिरियां हलूं था इनाम भट्टी साहिबु। इनाम भट्टी साहिबु, जहांगीर तरीन त अॼु पंहिंजे धड़े समेत हिकु वार्निंग ॾेई छॾी आहे त जेकॾहिं खेसि इंसाफ़ न मिलियो, बकोल उन्हनि जेको इंसाफ़ न मिलियो त हू ईंदड़ लाहे अमल जोड़ींदा। मुमकिन तौर ते कहिड़ो लाहे अमल थी सघे थो, या उन्हनि जी धमकीअ में केतिरो वज़न आहे, ये बार्गेनिंग खां पोइ मामला सेटल आउट थी वेंदा, या कुझु जहांगीर तरीन करे सघे थो। आख़िरकार 30 मेंबर आहिनि हुन वटि। आउं सम्झां थो मौजूदा हालतुनि में जेका इमरान ख़ान जी पोज़ीशन आहे उन खे इन धमकी खां पोइ यकीनन इहो सोचणो पवंदो त जहांगीर तरीन जेकॾहिं एतिरे वॾे ग्रुप सां उन खे थ्रेट ॾिए थो त को अहिड़ो क़दम बि खणी सघे थो। मौजूदा वक़्त में जंहिं तरफ़ हिकिड़े पासे अपोजिशन जूं तहरीकूं PDM पीपल्स पार्टी नवाज़ लीग कंहिं न कंहिं तरह सां मुस्तफ़ीज़ थी ऐं सरकार जे लाइ एट ईज़ थी वियूं आहिनि, उते साॻे वक़्तु संदसि पार्टी जे अंदरि जेकॾहिं इहो मसइलो पैदा थियो त हुन जे लाइ हिकिड़ी इहा वधीक ॾुखियाई हूंदी। त तंहिंजे करे इहा हिकिड़ी जॻह ते हक़ीक़त आहे त इहे माफ़ियाऊं जेके आहिनि उहे एतिरियूं सघारियूं आहिनि जो हुकूमतूं उन्हनि जे आॾो गोॾा खोड़ींदियूं आहिनि। ऐं हीअ त वरी सौंसदो दीना दास्ता हिकिड़ो साम्हूं माण्हू थी करे उनखे जॾहिं चए थो त तव्हां सोचो न त असां जेको आहे सो को इंतिहा जो क़दम खणी सघूं था। त हिकिड़े तरफ़ वाक़ई जेकॾहिं जहांगीर तरीन उहो शुगर माफ़िया जे इन सभिनी सॼे जो मुख्य कर्ता धर्ता कोन्हे, पर उन जो को नंढिड़ो पार्ट आहे, त उन सां गॾु जेकॾहिं ॿिया सॼे पाकिस्तान जे अंदरि के वधीक मुलविस आहिनि ऐं उहे जेके आहिनि से उन जो माफ़िया जा वॾा डॉन आहिनि, त उन्हनि सभिनी सां गॾोगॾु सभिनी सां हिकिड़ो बराबरि जहिड़ो हिसाब किताब थियणु खपे। किथे ईअं न थिए त हिन जहांगीर तरीन जे करे या उन राजा रियाज़ जे इन्हनि 30 मेंबर्स जे करे उन्हनि बाक़ी ॿियनि खे बि रिलीफ मिली वञे। ऐं ॿी जेका शइ इम्कान नज़र थो अचे उहो इहो आहे त जेकॾहिं PTI पंहिंजो जहांगीर तरीन खे पार्टी जे अंदरि को इंसाफ़ नथी मुहैया करे त ऐन मुमकिन आहे त इहो ग्रुप पीपल्स पार्टी जे वेझो थियणु शुरू थिए, छाकाणि त साउथ पंजाब जे अंदरि वरी बि जेकॾहिं थोरी घणी का डाइवर्शन थी सघे थी माण्हुनि जी, त उहा नून लीग जे बजाए पीपल्स पार्टी ॾांहुं वधीक थी सघे थी। ऐं हीउ हिकिड़ो उहो बि ख़तरो हिननि खे महसूसु थियणु खपे ऐं थींदो हूंदो यकीनन। त आउं सम्झां थो त पंहिंजो PTI इन अॼोके जहांगीर तरीन ऐं राजा रियाज़ सां गॾोगॾु उनजा ॿिया जेके पार्लियामेंटियंस आहिनि उनजे गॾु बीहण खां पोइ उन्हनि जे अंदरि इन ते बहस ज़रूरु थींदो हूंदो त इन मामले खे कीअं निबेरियो वञे। त मुंहिंजे ख़्याल में त टाइकोन्स जेके आहिनि शुगर स्कैंडल जा उहो अकेलो जहांगीर तरीन कोन्हे, उन सां गॾोगॾु ॿिया बि आहिनि, उन्हनि ते बि नज़र रखणु खपे। पर हीउ हिकिड़ो पंहिंजी पार्टी जे अंदरि या त उन्हनि खे कुर्बानी जो ॿकरो सिर्फ़ु अकेलो ई पंहिंजी पार्टी जो बणाइणो पवंदो, या न त उन सां गॾोगॾु ॿियनि सभिनी खे बि गिरणो पवंदो। जी इनाम साहब। शब्बीर शेर साहब, जहांगीर तरीन अॼु पेश थियो अदालत में, चए थो मुंहिंजो को बि तालुक़ु न आहे शुगर माफ़िया शुगर स्कैंडल सां, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। राजा रियाज़ जेको अहम तरीन अॻुवाण आहे पीपल्स पार्टी जो अॻूणो अॻुवाणो जेको PTI में शामिलु थियो ऐं उन हथ ते बैत कई जहांगीर तरीन जे, उहो चए थो असांखे इंसाफ़ ॾे इमरान ख़ान, न ॾिनई ईंदड़ लाहे अमल जोड़ींदासीं। मुमकिन तौर ते कहिड़ो लाहे अमल थी सघे थो, केतिरो वॾो थ्रेट आहे जहांगीर तरीन PTI जे मौजूदा गवर्नमेंट लाइ? काफ़ी अरसे खां पंजाब असेंबली जे अंदरि जेके MPS हुया, जेके पीपल्स पार्टी जा रुड़िया हुया जहांगीर तरीन, उहे हिन वक़्तु हिन सां गॾु आहिनि। उन्हनि जे ज़रिए हुते फॉरवर्डिंग ब्लॉक जेको आहे उहो ठाहिण जी मुकमल तौर ते रिहर्सल बि करे चुको आहे ऐं ठीकु ठाक तरह सां खात लॻाए चुको आहे। ऐं हुनजो कंहिं बि तरह सां PTI जे क़यादत सां कंप्रोमाइज़ कोन पियो थी सघे।
काफ़ी ॾींहंनि खां हू थ्रेट कंदो पियो आयो, ढकियल चुकियल लफ़्ज़नि सां 2-3 दफ़ा हुन प्रेस कॉन्फ्रेंस बि कई जंहिंमें राजा रियाज़ ऐं काफ़ी IMPA साउथ सां तालुक रखंदड़ सेंट्रल पंजाब सां उहे बि नथा गॾिया 2-3 दफ़ा प्रेस कॉन्फ्रेंस सां त उन सूरत में हिन जो जेको आहे चवणु त भई मुंहिंजे मथां जेके बि रेफरेंस आहिनि उहे सभु ख़तमु कया वञनि, उहे PTI जी क़यादत जे चवण ते उहे मुंहिंजे मथां दख़ल कया विया आहिनि। त अहिड़ी सूरत में ज़ाहिर PTI जी क़यादत हिन महिल ताईं हिनखे को रिस्पॉन्स कोन ॾिनो, उनजे करे हाणे ई बाक़ाइदगी सां हुन ॻाल्हि ते लही आयो कि मां फॉरवर्ड ब्लॉक ठाहींदुसि ऐं पोइ अपोज़िशन मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी सभिनी सां जंहिंसां बि चयो सभिनी सां इतिहाद करे तव्हांजे घटि में घटि सूबाई हुकूमत जो टिको ॾेरी कंदुसि। उहो इन जेका आहे सा मूड में आहे, इन ते हू कमु करे चुको आहे काफ़ी हद ताईं ऐं पंजाब जे अंदरि पंजाब असेंबली जे अंदरि हुन जूं काफ़ी सरगर्मियूं काफ़ी अरसे खां वठी जेके थी उहे नज़र अचनि थियूं ऐं काफ़ी हद ताईं उहे मीटिंग्स बि जेके आहिनि से उन्हनि सां कंदो थो रहे पियो, त हुन जो उहो फुल मूड आहे इन्हनि सां जहिड़े जो। हाणे हुन में हू मुस्लिम लीग नून सां जेका लंडन में हिन कचहरियूं कयूं नवाज़ शरीफ़ सां ऐं उहे शयूं जेकॾहिं कहिड़ियूं मिलाइजनि त उहे बि हिन वक़्तु हिन जे लहजे मञा हिन जी तमकिन मञा जो ज़ाहिर पियो थिए त हुन रुॻो जेके PTI जा MPAs आहिनि रुॻो उनजी ताक़त कान्हे, मुस्लिम लीग नून जी बि हुनखे सपोर्ट हासिल आहे ऐं जेकॾहिं हिन हुते असेंबली जे अंदरि नो कॉन्फिडेंस राजा रियाज़ जे ज़रिए मूव करायो त मुस्लिम लीग नून हुनजी भरपूर जेका सा मदद करे, अहिड़ी तरह सां PTI जी गवर्नमेंट करण में देरि कान लॻंदी। त उहो उतां खां वठी हिननि जो जेको अंडरस्टैंडिंग आहे नवाज़ शरीफ़ सां हिन वक़्तु हुनजो लहजो नब्जो उहा ताक़त पई ज़ाहिर करे। जी शबीर शेख साहब, एज़ाज़ उमर साहब, तव्हां अॼु जी स्टेटमेंट 30 मेंबरनि जो हुन इजलास में ज़रीन जे हवाले सां शरीक थियणु केतिरो वॾो थ्रेट बणिजी सघे थो जहांगीर तरीन मौजूदा सेटअप में इमरान ख़ान जे लाइ, ख़ासि तौर ते पंजाब जे अंदरि? ॾिसो, अंगकर त ॿुधाइनि था त तमामु वॾो थ्रेट आहे फौरी तौर ते न रुॻो पंजाब जी सूबाई हुकूमत खे पर इमरान ख़ान जी पंहिंजी हुकूमत खे बि जेकॾहिं इहे 8-10 मेंबर नो कॉन्फिडेंस जे कंहिं एक्सरसाइज़ में अचनि था ऐं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ वोट ॾियनि था या एबसेंट थियनि था, ॿिन्ही सूरतुनि में ख़ुदि इमरान ख़ान जी अक्सरियत क़ौमी असेंबली में बाक़ी नथी रहे, तंहिंजे करे थ्रेट त बिल्कुलु आहे। पर हाणे ॾिसणो इहो आहे त इहो थ्रेट ॾियण जो मक़सदु हुननि जो छा आहे। जेकॾहिं हुननि जो मक़सदु हुकूमत खे तब्दील करणु आहे, पंजाब में वॾे वज़ीर खे हटाइणु आहे या ख़ुदि इमरान ख़ान खे हटाइणु आहे त उहा ईंदड़ ॾींहंनि में ज़ाहिर थी वेंदी ॻाल्हि। पर फ़िलहालु ईअं लॻे थो त हिकिड़े कारोबारीअ तौरु हिकिड़े वापारीअ तौरु हू ही बार्गेनिंग चिप तौरु इस्तेमालु थो करे हिननि मेंबरनि खे जेके बहरहाल हुन सां ॻंढियल आहिनि हर लिहाज़ खां ऐं हुन सां गॾु बीठा आहिनि ऐं उन सूरत में हू चाहींदो त हुनखे ॿियो न त बि घटि में घटि हुनजे जेके कारोबारी मामला आहिनि उन्हनि में क्लीन चिट मिले या सोलहनि लफ़्ज़नि में पाण चऊं त उहो NRO मिले जंहिंजे लाइ इमरान ख़ान चवंदो रहियो आहे त NRO नहीं दूंगा। त हाणे इहो इमरान ख़ान जे लाइ बि इम्तिहान आहे ऐं जहांगीर तरीन जे लाइ त इम्तिहान वारो मामिलो इन करे बि न आहे जो जहांगीर तरीन वटि हाणे चॉइस कोन बची आहे, हू इन स्टेज ते इन करे पहुतो आहे जो इन खां अॻु में हुन ॿिया समूरा तरीक़ा ऐं रस्ता आज़माए ॾिठा हूंदा, विच वारनि दोस्तनि खे बि चयो हूंदई, ॿियूं कम्युनिकेशन्स बि कयूं हूंदई ऐं जीअं चयो पियो वियो त जॾहिं सेनेट जी इलेक्शन पे थी त उन वक़्तु हिननि जा पाण में राब्ता बि कुझु बहाल थिया हुआ पर उहे शायदि वक़्ती हुआ ऐं वक़्ती तौर ते इमरान ख़ान जी हुकूमत चाहियो पिए त जहांगीर तरीन खे पंहिंजे पासे रखियो वञे ऐं नतीजा घुर्बल नतीजा हासिल कया वञनि। त हिकिड़ी त सूरत हाल इहा आहे। ॿियो इहो आहे त जहांगीर तरीन जो जेको जीअं शर साहब बि ॻाल्हि कई, इन में ॿियो जेको इम्पोर्टेंट कार्ड आहे न उहो प्ले करणो ई नवाज़ लीग खे आहे, छाकाणि त पंजाब में जेकॾहिं हुकूमत में तब्दीली या क़ौमी असेंबली में नो कॉन्फिडेंस जी का एक्सरसाइज़ थिए थी त ॿिन्ही सूरतुनि में वॾो अहम रोल नवाज़ लीग जो ई आहे ऐं जहांगीर तरीन जा उन्हनि सां साल वास्ता आहिनि न आहिनि इन जे बारे में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं स्टोरीज़ ऐं ॻाल्हियूं बि ईंदियूं रहनि थियूं। पर आउं इहो सम्झां थो त हींअर बि जेकॾहिं इमरान ख़ान खे कंहिं सुठे दोस्त सलाह ॾिनी ऐं मशवरो ॾिनो ऐं हुनजी ॻाल्हि हुन मञी त पोइ शायदि हिननि जा मामला ठीकु थी वञनि ऐं हिननि खे कुझु ॾे कुझु वठि वारी पॉलिसीअ तहत ख़ामोश करायो वञे ऐं इन में ई इमरान ख़ान जी हुकूमत जी बचत आहे। बाक़ी जेकॾहिं उहो रिवायती ज़िद ऐं होड़ ते बीठो रहियो त उन सूरत में देरि या सवेर इमरान ख़ान जे हुकूमत जे ख़ात्मे में या हुकूमत जे तब्दीलीअ में या इवन विदिन पार्टी तब्दीली में यानी कि
जेका आहे माइनस इमरान वारे कंहिं फार्मूले तहत ऐं पंजाब में रोज़गार जी जाइ ते कंहिं ॿिए माण्हू जे साम्हूं अचण जे लाइ जेकॾहिं का सूरत जुड़े थी त उन में मेन रोल जेको हूंदो उहो जहांगीर तरीन ऐं हुनजे जी इज़ार साहब, जी इज़ार साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, जहांगीर तरीन अॼु दबियल लफ़्ज़नि जे बदिरां कुझु खुलियल ॻाल्हियूं कयूं आहिनि। पहिरियों त मुंहिंजो को तालुक़ु न आहे शुगर माफ़िया जा शुगर स्कैंडल सां, नंबर 1। नंबर 2, पंहिंजे साॼे पासे खां बीठल राजा रियाज़ साहब, जंहिंजी हिस्टोरिकल सॼी तव्हांखे वाक़िफ़ु आहे पॉलिटिकल अलाइनमेंट खां, उहो चवे थो जेकॾहिं इमरान ख़ान साहब असांखे इंसाफ़ न ॾिनो, असां माना जहांगीर तरीन इंसाफ़ न ॾिनो त असां ईंदड़ लाइ अमल जोड़ींदासीं। तव्हां कीअं पिया ॾिसो सिनेरियो खे? असल ॻाल्हि इहा आहे त इहे जहांगीर ख़ान साहब हुजे, इमरान ख़ान साहब हुजे, रियाज़ हुजे ऐं ॿिया माण्हू हुजनि, हर को पंहिंजे पंहिंजे कम ते लॻो पियो आहे। हर को पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि करे पियो ऐं हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कोशिशि थो करे त किथे न किथे मुंहिंजा हथ खुपी वञनि। आउं सम्झां थो त ही भला जे शुगर माफ़िया खे शुगर माफ़िया जो नालो न ॾियो ऐं सुभाणे इहा ई माफ़िया जेका आहे उहा सुठा कम करणु शुरू करे त ओचितो तव्हां ॾिसंदव त राति जो फुहारो लॻी वेंदो, सॼी दुनिया सच जो हिकिड़ो विर्द शुरू कंदी, सॼो मुल्क सच ॻाल्हाइणु शुरू कंदो। अहिड़ो माण्हू त असां ॾिठो न ॿुधो। असल ॻाल्हि इहा आहे त इहे माण्हू अचानक सुठे मां ख़राबु, ख़राब मां सुठा हिकिड़ी स्कीम तहत थींदा आहिनि। आउं सम्झां थो त पाकिस्तान जे अंदरि जनाब इमरान ख़ान साहब कलोकी काबीना जी तब्दीली खां पोइ इहा ॻाल्हि साबित करे छॾी आहे त हुनखे कंहिं बि दुनिया जी ख़बर न कान्हे सवाइ क्रिकेट जे रांदि जे, ॿियो कुझु बि नथो अचे। ऐं इहा पाकिस्तान जी बदकिस्मती आहे त असांखे हुकुमरान अहिड़ो मिलियो। ऐं ॻाल्हि इहा त जेको हुन पाकिस्तान जे नौजवाननि सां उन्हनि जो ट्रस्ट ब्रीच कयो आहे न, ऐं जेको उन्हनि जो एतबार ऐं एतमाद खजी वियो आहे न मुल्क जी 63% आबादी जो, उनजो नुक़सानु त अञा असां ॾिठो बि कोन्हे, सोचियो बि कोन्हे। ऐं पाकिस्तान जो एॾो वॾो नुक़सानु थींदो जॾहिं इहो जेको यंग पॉपुलेशन जंहिं सभु झंडा इमरान ख़ान जे लाइ खोड़िया ऐं हाणे उहे चवंदा अथव हू बि त ख़राबु आहे, हीउ सुठो सम्झोसीं, इहो बि निकितो ख़राबु। इन करे अचो त हाणे कॾहिं बि सियासत ऐं जमहूरियत जी ॻाल्हि ई न कयूं, अचो त आपेशाही जी ॻाल्हि कयूं, अचो त आमिरत जी ॻाल्हि कयूं, अचो त चऊं भली को ज़िया अचे, उहो ज़िया इन्हनि खां भलो आहे। माण्हुनि में मायूसी जी लेर इमरान ख़ान इहा पैदा कई आहे जो माण्हू चवणु शुरू कनि त हिन खां मुशरफ भलो, हिन खां अयूब ख़ान भलो, हिन खां उहो शराबी यया भलो। जी शराब नथो पीए पर कम जो न आहे, हू शराबी हो कम जो, माण्हू ईअं था सोचे। आउं सम्झां थो ज़ाती तौर ते त पाकिस्तान जी मौजूदा हुकूमत जेका आहे उहा PDM सां त न वई पर पंहिंजे ई वज़न में हाणे ॿुॾण वारी आहे। ऐं ही सभु जेके वज़न आहिनि न, इहे मिसाल जहांगीर तरीन साहब लाइ हिकिड़ो मौक़ो इहो बि हो न त मुल्क मां अचे ई न, उनजे औलाद लाइ बि इहो त मुल्क में अचे ई न। ही जो 20 ॼणा 40 ॼणा उन सां गॾु हाज़िरनि में गॾु बीठा आहिनि, राजा रियाज़ इन नमूने थो ॻाल्हाए। राजा रियाज़ खे त मां कॾहिं बि PTI जो सम्झण लाइ तयारु ई न आहियां। उहो त बाय बर्थ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे ऐं सुभाणे उहो कंहिं बि वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी में वञी सघे थो। रहियो सवाल बाक़ी जेके 40 ॼणा आहिनि, इन जो मतिलबु आहे त जॾहिं इमरान ख़ान कल्ह सखर में फोन ख़िताब थो करे क़ौम खे ऐं IBA जे कैंपस में नौजवाननि जो कामयाब जवान प्रोग्राम जो इफ्तिताह थो करे त उते त चए सिंध में मां इन करे न आयुसि जो असां हिकिड़े माफ़िया सां टकर में आयासीं, उते मूंखे टाइम ई न मिलियो हिते अचण जो। हलो भाई इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। पोइ नई माफ़िया, पोइ शुगर माफ़िया, पोइ अटो माफ़िया, पोइ पंहिंजे अंदर मां जेका पैदा थियल माफ़िया, पोइ ATM माफ़िया, पोइ ही माफ़िया, पोइ ही माफ़िया। हिकिड़े ॾींहुं ही इमरान ख़ान समूरनि सूबनि में इहो चवणु शुरू कंदो मां इस्लामाबाद मां इन करे न निकिरी सघियुसि जो मूंखे माफ़िया सां मुक़ाबिलो कयो। जी डॉक्टर साहब, आउं सम्झां थो त
त ही उन साॻी वेड़ जो साॻी सीरीज़ जो हिकिड़ो हिसो आहे, हिकिड़ो पार्ट आहे। ऐं बुनियादी तौर ते जहांगीर तरीन या उन जहिड़ा जेके माण्हू आहिनि उहे स्पेयरली उहे 12 खिलाड़ी तौर कमु कंदा, पर हाणे इमरान खान जो न कंदा, अॻे हुनजो कंदा। जी डॉक्टर साहब। हा जी डॉक्टर साहब, इनाम भट्टी साहब, हाणे इन ई मामले खे पाण जे ॿिनि पैरामीटर्स में ॾिसूं, रीज़न एंड रिज़ल्ट्स। हाणे जहांगीर तरीन जो किसो को अॼु खां त शुरू कोन थियो आहे, गुज़िरियल साल खां शुरू थियो आहे। ऐं मुंहिंजो जेको बुनियादी सुवालु हूंदो त उन जे पुठियां रीज़न्स कहिड़ा आहिनि? त 1 साल खां वठी जेका किस्त हली, वरी विच में PDM आयो, वरी PDM खां पोइ हिन वक़्तु अची जेका सिनेरियो बीठो आहे, कहिड़नि बुनियादनि ते हीउ सिनेरियो ठहियो आहे जहांगीर तरीन लाइ? तव्हांजे ख़्याल में उहे कहिड़ा फैक्टर्स आहिनि जंहिं इहो किरदारु जंहिं इहो माहौल पैदा कयो त पावर कॉरिडोर मां जहांगीर तरीन ॿाहिरि हुजे, ऐं ॿाहिरि हुजण खां पोइ उनजो एहतसाब थिए? जीअं वज़ीर आज़म चए थो इनडायरेक्टली त 140 अरब रुपए जेको शुगर माफ़िया मुल्क में लुटमार कई, उन नालो त कोन खयो पर इशारो हिननि ॾांहुं हो। ऐं तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं हिन वक़्तु का हैपनिंग थिए थी, मुमकिन तौर ते ॿई थी सघनि, कुझु बि नथो थिए, ऐं जेकर कुझु थिए थो त उन नतीजे में रिज़ल्ट्स कहिड़ा थी सघनि था? हिकिड़ो त ॾिसो, इंटरनल जेके पार्टी कॉन्फ्लिक्ट्स हूंदा आहिनि उन्हनि जो बुनियादु हूंदो आहे पुराणा उते जेके वेठल थियनि था उन्हनि ते, ऐं जेके नवां ईंदड़ थियनि था उन्हनि ते। ऐं ॿियो पाकिस्तान जे अंदरि इन्हनि पावर कॉरिडोर्स में पॉलिटिकल पार्टियूं जेके प्ले कनि थियूं, उते ख़ासि करे जेके इहे वॾा टाइकोन्स थियनि था, इंडस्ट्रियल टाइकोन्स थियनि था, जिन जा सिधी तरह ते रियासत जे अंदरि पंहिंजा कारोबारी मुफ़ाद थियनि था, उन्हनि जो टकराव अवस थिए थो। ऐं उन टकराव जो ई नतीजो आहे त गुज़िरियल साल खां वठी करे जेको इंटरनल पार्टी जे अंदरि जहांगीर तरीन सां जेको कुझु थियो उहो हिकिड़ो उनजो हिसो आहे। ॿी जेका शइ आहे उहा इहा आहे त इहे कारोबारी हिकिड़ा 2 सेक्टर जेके आहिनि तमामु वॾा पाकिस्तान जे अंदरि काफ़ी सालनि खां वठी करे पाकिस्तान जे पावर कॉरिडोर्स में फुल पंहिंजा जेके चइबो आहे न गिरफ़्त वठी विया आहिनि, या पंहिंजा न उन में बाक़ाइदे अंदरि भीचे चुका आहिनि। उन में हिकिड़ो आहे अटो ऐं ॿियो आहे खंडु। खंड ऐं अटे सां ॿिन्ही सां हालत अहिड़ी थी थिए त कणिक वाफर मिक़दार में पैदा थिए थी, उहा बम्पर क्रॉप्स लहनि था, पर उहो कहिड़े तरीक़े सां मुल्क खां ॿाहिरि निकिरी थी वञे, वरी उन जे विकिरे जे अंदरि मुनाफ़ो खणंदड़, वरी मुल्क जी खोट खे पूरो करण जे लाइ सब्सिडी हासिल कंदड़। इन ॿिन्ही शयुनि में, खंड में बि ईअं ई थिए थो। खंड में हिकिड़े पासे जेॾीमहिल क्रॉप्स लहनि था, उन खां पोइ शुगर पैदा थिए थी, त इहे ई शुगर इंडस्ट्रीज़ वारा जॾहिं ॿुधाइनि था त उन वटि इज़ाफ़ी मिक़दार में खंडु मौजूदु आहे, ॿाहिरि विकिरे करण जी इजाज़त ॾिनी वञे, उहा जॾहिं खंडु ॿाहिरि निकिरी थी वञे, विकिरोती थी वञे, त ओचितो ई ओचितो वरी ख़बर पए थी त मुल्क जे अंदरि खंड जी शॉर्टेज पैदा थियणु शुरू थी आहे। उनजो हिकिड़ो सबबु इहो आहे त हीउ जेको एन्युअल साइकिल हलाइनि था, उहो जेको बजेटरी साइकिल जेको जंहिंखे फिस्कल साइकिल चइजे, उहो जून जुलाई ते मुश्तमिल हुजे थो, जॾहिं त हीउ जेके क्रॉप साइकिल्स थियनि था उहे वरी 2 सालनि ते मुश्तमिल थी था वञनि। त जॾहिं 2 सालनि जे अरसे में उहे शयूं अचनि थियूं त हू उनखे अहिड़े नमूने सां पिया था घुमाइनि जो सरकार खां सब्सिडी उनजे एक्सपोर्ट ते बि हासिल कनि था, वरी सरकार खां सब्सिडी उनजे इंपोर्ट ते बि हासिल कनि था। इन में इहा शइ बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त इहा खंड माफ़िया ऐं अटो माफ़िया पाकिस्तान जे अंदरि बाक़ाइदे हिकिड़ो तमामु वॾो इशू बणिजी वई आहे। ऐं उहो उनजे पुठियां सघारियूं के धुरियूं रुॻो इहे 2-3 नाला कोन्हनि, रुॻो जहांगीर तरीन या को मखदूम ख़ानदान या चौधरी बिरादरान जो शुगर मिल्स या ओमनी ग्रुप रुॻो न हूंदो, पर इन सां गॾोगॾु किथे ॿिया बि उन में जेको आहे सो मुलविस हूंदा, जंहिंमें ब्यूरोक्रेसी बि थी सघे थी, नॉन सिविलियन जेको आहे सो उहे बि एक्टर्स थी सघनि था। त इहो सभु जेको आहे उन्हनि सभिनी खे ज़ाहिर ॻाल्हि आहे त किथे न किथे शटअप कॉल जेका आहे जेॾीमहिल ॾियनि था त उहा वरी हुकूमत जे लाइ पंहिंजे लाइ मसइलो पैदा थिए थो। त आउं सम्झां थो जहांगीर तरीन जंहिं वक़्त में हुकूमत खे ज़रूरत हुई त उन वक़्त में उन जे मथां इहो अञा स्कैंडल्स वग़ैरह न आया हुआ, बल्कि हू तमामु वॾो उन्हनि जे लाइ कारोबारी बेनिफिशरी हो, ATM हो, जंहिं उनखे इहे मेंबर्स आणे पिए ॾिना। पर इहो माज़ी वारो ई 2017 जो ई सॼो कंटिन्यूअस उहो बैकलॉग हो जेको 18 खां थींदो अची करे 19 में ब्रेकअप थियो। त 19 में उहा शइ जॾहिं ओपन थी 2 सालनि जे माज़ी वारी, त उन में ही बि अची वियो। ऐं हाणे जॾहिं उहा 19 वारी शइ हली आहे त 20 खां पोइ वरी 21 जेको आहे सो उहो साॻी शइ कंटिन्यू रहे थी। त आउं सम्झां थो इहो सॼो जेको तव्हां जेकॾहिं पेरा खणंदव त 17 वारे दौर में बि हुजनि या 2007 वारे दौर में बि हुजनि, त कीअं उहे सब्सिडीज़ हुकूमतूं शुगर ते ॾींदियूं रहियूं,
कीअं एक्सपोर्ट ते बि उन्हनि खे पैसा ॾिनऊं, वरी इम्पोर्ट ते बि ॾिनऊं, ऐं प्लस में जेको आबादगारनि खे इज़ाफ़ी पैसा ॾियणा हुआ उन में बि कीअं जेको आहे सो हिननि उन में बेनिफिट वरितो सरकार खां, ऐं उहे जेको आहे सो उन्हनि खे पेमेंट सही तरीक़े सां न कयूं जेके अञा ताईं रही पियूं। त आउं सम्झां थो हिकिड़ो पासो इंटरनल पार्टी जा कॉन्फ्लिक्ट, ॿिए पासे खां वाकई में बि हिकिड़ो मुल्क जे मथां जेको अज़ाब आहे हिननि कार्टेल्स जो उनखे कंहिं न कंहिं तरह सां जेमहिल ओपन थी था पवनि त उनखे फेस कीअं कजो। त PTI जे लाइ आउं सम्झां थो दग बचे कोन थो जो जेकॾहिं उनखे उहो सिधो सो डिनाए करे ऐं जहांगीर तरीन खे को सफ़ा बिल्कुलु क्लीन चिट ॾेई करे ऐं उनखे साफ़ करार ॾेई करे उनखे सपोर्ट करे, इहो बि मुमकिन कोन्हे, छाकाणि त इहो सिर्फ़ु हिकिड़े दौर जो 2019-20 जो सिर्फ़ु मामिलो कोन्हे, 2017 खां हलंदड़ आहे। त उन सॼे में इहे सभु शयूं थियनि थियूं पयूं जंहिंजो इल्ज़ाम सिर्फ़ु अकेले हिकिड़े ॼणे जे करे आउं सम्झां थो PTI खणण जे क़ाबिल न हूंदी। जी शब्बीर शेर साहब, इनाम भट्टी साहब जेको कंक्लूड कयूं आहिनि ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो चए थो त इंटरनल पार्टी कंफ्लिक्ट्स, ॿियो कार्टेल माफिया वाकई मुल्क लाइ मसइलो बणिजी वियो, हुनजो ख़्यालु आहे। तव्हांजे ख़्याल में पार्टी जो वॾे में वॾो स्ट्रेटेजिस्ट जेको चइजे त माना सॼी पार्टी खे जंहिं फाइनेंशियली मैनेज कयो, जेको ॿुधण में ईंदो आहे, असां ॾिसंदा बि रहिया आहियूं, ऐं सॼी जोड़ तोड़ जो माहिर, आख़िर छा थियो 2018 जी इलेक्शन खां पोइ 2019 खां पोइ मामला ख़राब थी विया ऐं उनखे एतिरो कॉर्नर कयो वियो, ऐं शुगर स्कैंडल में सॼो जो सॼो ज़िम्मेदार उनखे करार ॾिनो पियो वञे, जेका अॼु हुन ॻाल्हि की त मां ज़िम्मेदार न आहियां। तव्हांजे ख़्याल में रीज़न्स कहिड़ा आहिनि, ऐं जेकॾहिं मुमकिन तौर ते का शइ तब्दील थिए थी त उनजा रिज़ल्ट्स छा हूंदा? मसइलो इहो आहे त हीअ हमरा कॉन्ट्रेक्टर हो, बेसिकली ठेकेदार हो, शहीदनि जो ज़मीनूं संवारणु, शहीदनि जा संवारणु, हीअ छावण पंहिंजा ठीकु आहे, हिनखे राजनीतिक उहे ठीकु कोन मिलंदा, हे हुननि जे गुड बुक्स ते हुयो। पोइ हे तमामु घणो जो एक्सेस में हले वियो पावर जे दौरान खंड वारे स्कैंडल में, ऐं उन में हुन जेका ब्लैक लिस्टिंग कई में वञी नवाज़ शरीफ़ सां मिलियो। नवाज़ शरीफ़ सां मिलणु असली जेके क्लब जा मालिक आहिनि कोन वणियो, ॻाल्हि हुननि खे ॾाढी ख़राबु लॻी। सिर्फ़ु हुननि खे कंहिं बि सूरत में हाणे थोरी ॾिठो त रेलनि ते कंटेनर कलेक्ट थिया हुया, उहो मक़सदु इहो हुयो त हिनखे कोर्ट खे ड्राइणो आहे ऐं हुन ते मथां जेके शयूं हलायूं हुयूं उहे इहे त भई हिन हिकिड़ी माईअ जे नाले ते इहो सस्ते अघ में 1990 जॾहिं चीफ मिनिस्टर हुयो तॾहिं इहो प्लाट कब्ज़े कयो हुयो ऐं वरितो हुई। सॼो कुझु चङो कुझु बि आहे, हिननि जी क़िस्मत फिटी आहे। उतां जॾहिं खां वठी हिन लंडन में नवाज़ शरीफ़ सां ॻाल्हियूं कयूं ऐं केसी ताईं मामिलो अची वियो हुयो त नवाज़ शरीफ़ पियो वञे। पोइ हिकमत अमली तौरु नवाज़ शरीफ़ हुनखे वेट एंड सी में रखियो ऐं वापसि हुनखे तुरंत मोकिलियो ऐं हुनखां पुछाणो बि थियो, हिनखे कयूं ऐं हे उन शइ खे जेका आहे सा न करे सघियो आहे। तंहिंमें बेसिक शइ आहे उहा आहे वॾियुनि धुरियुनि जो छेड़ो। हिन हमरा खे ॻिचीअ में पइजी वियो आहे ऐं हुननि अॻिलनि खे हुनजी परवाह कान्हे का, ऐं हीउ केसी ताईं हुन हद में कामयाबु थींदो, छा कंदो, उहो फ़िलहालु एतिरो को कामयाबु थींदे नज़र कोन थो अचे। अॻिलनि खे जॾहिं बि इहा शइ महसूसु थिया त हाणे हे असांजे लाइ नुक़सानकार आहे त उहे अञा ॿिया बि ट्रम्प कार्ड हेठि लाहे वठंदा। त फ़िलहालु हीअ हुनखे ॾिसनि था वेठा वाश एंड सी में आहिनि। सो मसइलो बेसिक जेको आहे उहो इक़्तिदार जे क्लब जे तरफ़ां हीअ हमरा जेको आहे सो नापसंदीदा शख़्सियत पर्सोना नॉन ग्रेटा थी चुको आहे। जी शबीर शेर साहब, एज़ाज़ सुमरो साहब, मां रीज़न ऐं रिज़ल्ट जे बाबति ॻाल्हायां पियो। तव्हांजे ख़्याल में पावर कॉरिडोर में एक्सेप्टेंस छो घटिजी वई आहे जहांगीर तरीन जी? संभाव हिकु अहिड़ो माण्हू जेको पावर कॉरिडोर जो तमामु वेझो रहियो, हुकूमत जेका बि हुजे, पर जहांगीर तरीन जा मामला कॾहिं बि न रुकिया न ख़राबु थिया। आख़िर छाजे करे 2019 खां पोइ हिन जा मामला ख़राबु थींदा रहिया आहिनि? उनजा रीज़न्स कहिड़ा आहिनि? ऐं तव्हांखे का बि चुरपुर थिए थी पावर कॉरिडोर में ऐं हिन जे तरफ़ां का थिए थी त उनजो नतीजो तव्हांखे नज़र कहिड़ो थो अचे? हिन जा ख़राब ईअं थिया जो हिन जा हिकिड़ो त मुख़ालिफ़ त सभिनी खे ख़बर आहे त परॾेही वधी शाह महमूद कुरैशी हिकिड़ी लॉबी आहे जेका तहरीक इंसाफ़ अंदरि आहे ऐं ॿी लॉबी आहे जेका जहांगीर तरीन जी आहे। हिन जो एतिराफ़ ख़ुदि इमरान ख़ान बि हिकिड़े इंटरव्यू में कयो। हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी। ॿियो हुनजो जेको मुख़ालिफ़ पैदा थियो उहो हिन जे लाइ वधीक नुक़सानकार साबित थियो ऐं असल में हुन ॿिए मुख़ालिफ़ पहिरें मुख़ालिफ़ सां बि ईअं खणी सम्झो त पाण में ॿधी या इताद करे वरितो।
उहो हो वज़ीर आज़म जो जेको आहे सेक्रेटरी प्रिंसिपल सेक्रेटरी जेको आहे आज़म खान जंहिंजो ब्यूरोक्रेसी जे अंदरि तमामु वॾो असर रसूख़ बि आहे ऐं बहरहाल हुकूमतुनि में ब्यूरोक्रेसी जो जेको रोल हूंदो आहे उन खां पाण सभई वाक़ुफ़ु आहियूं ऐं उनजे चालाकियुनि ऐं उन्हनि समूरनि ट्रिक्स आर्टनि सां बि पाण वाक़ुफ़ु आहियूं त उहे कीअं मामला हैंडल कंदा आहिनि। इमरान ख़ान पंहिंजी ज़िंदगीअ में पहिरियों कंहिं बि सरकारी ज़िमेदारीअ ते न आयो आहे, तंहिंजे करे हुनखे गवर्नमेंट जो जेको ही मैकेनिज़म आहे हुकूमत हलाइण जो उनजो को बि तजुर्बो न आहे, तंहिंजे करे हुनजो डिपेंडेंस आहिस्ता आहिस्ता वधणु शुरू थियो ब्यूरोक्रेसी ॾांहुं। हाणे जहांगीर तरीन जा कुझु अहिड़ा इंट्रस्ट ऐं मामला हुआ जेके पूरा न पे थिया ऐं उन में ईअं बि थियो त रुगो जहांगीर तरीन न पर इमरान ख़ान जो जेको हू वेझो दोस्त हींअर वेझड़ में गुज़ारे वियो उनजे लाइ बि इहो चवनि था त उनखे बि हिकिड़े ॾींहुं बनी ॻाल्हि खां ॿाहिरि बीहारे छॾियऊं। त इन क़िस्म जी जॾहिं इक़्तिदार में ईंदो आहे माण्हू त उहो पार्टी जी सूरत हाल ॿी हूंदी आहे, इक़्तिदार जी सूरत हाल ॿी हूंदी आहे। त हिकिड़ो त इहो फ़र्क़ु आयो, ब्यूरोक्रेसी सां जेको हुनजो टकराव थियो अफकोर्स उहो बि मफ़ादनि जे बुनियाद ते थियो ऐं हुन कुझु ॻाल्हियूं चयूं, एग्रीकल्चर सेक्टर सॼो हिन जे हवाले कयो वियो, वॾा फंड्स हिनखे ॾिना विया, उन वक़्तु हालतूं ठीकु हुयूं। पोइ उन में इहो थियो त किथे न किथे टकराव थियो आहे मफ़ादनि जो, जंहिंखां पोइ आहिस्ते आहिस्ते हिनखे कार्नर करणु शुरू कयो वियो। उन में ॿिन्ही धुरियुनि जेके मूं अव्हां सां ज़िक्र कयो उन्हनि ॿिन्ही हिन जे मुख़ालिफ़ धुरियुनि वॾो रोल प्ले कयो, हिनखे कार्नर कयूं, साइड लाइन कयूं ऐं आहिस्ता आहिस्ता मामला ख़राब थी विया। शर साहब ॾाढी अहम ॻाल्हि कई आहे ऐं उनजी ताईद कयां थो त समहाउ इन दौरान हिन खां हिकिड़ी का वॾी ग़लती थी वई आहे ऐं उहा ग़लती हिन खां वधीक ॿी कहिड़ी थी सघे थी त हिन वक़्तु हुकूमत बल्कि इस्टेब्लिशमेंट जे इंट्रस्ट जे ख़िलाफ़ सभ खां वधीक जेको ॻाल्हाए थो उहो नवाज़ शरीफ़ आहे। ऐं जेकॾहिं नवाज़ शरीफ़ सां को माण्हू वञी मिले थो ऐं हुन सां वेझड़ाइत पैदा करण जी कोशिशि करे थो त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ नापसंदीदा शख़्स जो हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि इहा चई थी वञे, ॿी ॻाल्हि इहा चई थी वञे त इमरान ख़ान जे पंहिंजो जेको किचन कैबिनेट आहे जहांगीर तरीन जीअं त उन मां ॿाहिरि हलियो आहे, हाणे इहा ॿी थ्योरी आहे, जहांगीर तरीन उन मां ॿाहिरि हलियो वियो आहे जंहिंजे करे हाणे उहो जेके किचन कैबिनेट आहे उहो कंहिं बि सूरत में हिनखे वेझो थियणु नथी ॾे इमरान ख़ान खे। हिन जे लाइ उन कोशिशूं बि ज़रूरु कयूं आहिनि। इन में वरी हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ज़हन में रखणु खपे त हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके इन्हनि ताक़तवर धुरियुनि जे वेझो रहण लाइ, ताक़तवर शख़्सियतुनि जे वेझो रहण जे लाइ उन्हनि जा किचन जा मामला हलाईंदा आहिनि, उन्हनि जा सॼा मामला। इहा हिकिड़ी आलम आश्कार ॻाल्हि आहे त काफ़ी अहिड़ा वॾा माण्हू ईअं ई उन्हनि जा मामला थींदा रहंदा आहिनि। जहांगीर तरीन जो उन ज़माने में इहो ई रोल हो जेको किचन वारो मामिलो हलाए पियो, जंहिंजे लाइ अपोज़िशन चवंदी रही त हीउ इमरान ख़ान जो ATM आहे। जंहिं गाॾी में इमरान ख़ान चढ़ी हलियो पियो उहा बि शायदि जहांगीर तरीन या हुनजे पुट जे नाले ते आहे। इहे ॻाल्हियूं बि थियूं। हाणे इहा जेका वेझड़ाए पई हुई उहा जॾहिं ख़तमु गैप क्रिएट थियो जेको आज़म ख़ान कयो या शाह महमूद कयो या ॿिन्ही गॾिजी कयो, उन खां पोइ उहो गैप बि कंहिं ॿिए माण्हू कवर करे वरितो। हाणे हुनजे नतीजे में जहांगीर तरीन हिकिड़ो अहिड़ो कार्ड आहे जेको हिननि जे कम जो न आहे। पर हिते प्रॉब्लम जेकॾहिं जहांगीर तरीन इमरान ख़ान जे विच में काफ़ी सफ़र डिघो गॾु न हलियो हुजे हा त अॼु जहांगीर तरीन जेल में हुजे हा। हू जेको हींअर ताईं हुनखे बचत आहे उनजो सबबु सिर्फ़ु ॿ आहिनि त हिकिड़ो हुनजो पार्टी में वॾो असर रसूख़ आहे जंहिंजो इज़हार हू करे थो, ऐं ॿियो हुन खां अलावा हुनजो ऐं इमरान ख़ान जो अहिड़ो सफ़र गॾु रहियो आहे जो कई ॻाल्हियुनि में हू राज़दार बि हूंदा, कई मामला हूंदा जेके ॿिन्ही खे ख़बर हूंदा। हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ जेका अॼु जेका ॻाल्हि थी आहे इहा क्लोज़ टू उहा रेड लाइन आहे जेका हिननि ॿिन्ही जे मामलनि खे एक्सट्रीम ते वठी वञी सघे थी। इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। अॼु जेका हिननि गुफ़्तगू कई आहे न, अॼु आहे बिल्कुलु आख़िरी क्रॉस करण वारी लाइन। जेकॾहिं हिन ते सुभाणे खां इन्हनि 40-30 मेंबरनि जे ख़िलाफ़ के कार्रवायूं शुरू थियूं थियनि, को इंतकामी कार्रवायुनि वारी थी त पोइ सम्झो त मामला ठहंदा कोन। पर जेकॾहिं हिननि जी का मुलाक़ात थी वञे इमरान ख़ान सां त पोइ सम्झो त अञा मामला थियण जा इम्कान आहिनि। जी इज़हार साहब, डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां छा सम्झाईंदव असांखे, कहिड़ा सबब आहे जंहिंजे करे जहांगीर तरीन पावर कॉरिडोर मां ॿाहिरि थी वियो ऐं उन जे ख़िलाफ़ ही जेके मामला साम्हूं अची रहिया आहिनि? टाइम घटि आहे साईं, 2 मिंट आहिनि। साईं मां हिकिड़े मिंट में त तव्हांखे ॿुधायां, हू त पावर कॉरिडोर में आहे, पर प्रॉब्लम इमरान ख़ान लाइ आहे। मां उहो ई सम्झां थो न, इमरान ख़ान जे पावर कॉरिडोर मां ॿाहिरि थियो आहे, ज़ूमाना लफ़्ज़ इस्तेमालु कयो अथऊं। हा, ज़ूमानी इस्तेमालु कया त वॾी महिरबानी। लाइननि जे विच में ॻाल्हाईंदो आई रहमान साहब। हर ॻाल्हि छा आहे त ही मामिलो जेको आहे न, असांखे हुकूमत खे सुख जो साहु खणणु केरु ॾींदो केरु न ॾींदो इहो त असांखे न आहे का।
ॿी ॻाल्हि इहा आहे त मसइलो सफ़ा सवलो आहे, उहो हीअ आहे त तव्हांजो असल में झेड़ो थियो आहे उस्मान बुज़दार जे मामले ते। जी हाणे उस्मान बुज़दार जे मामले ते इन झेड़े ते इमरान ख़ान जो घर बि फिटी सघे थो, घर बि तब्दील थी सघे थो, ऐं उते जेके घर जे अंदरि प्रॉब्लम थिया आहिनि उन्हनि प्रॉब्लम जे करे इमरान ख़ान साहिबु तमामु घणो चवनि था परेशान आहे। हीउ आहे उनजो ज़ाती मामिलो, मुंहिंजो कुझु बि न वञे, पर आउं सम्झां थो त हीअ जेके इक़्तिदार आहिनि, हीअ मनसब, इहे माण्हुनि जी ज़ात ताईं अंदरि सिरायत या हू खाक हणी था छॾनि। जी हाणे उहे जेके 30 खां मथे माण्हू हिन सां गॾु वेठा आहिनि, जी ही रोज़ रोज़ तव्हां ॾिठो शौकत तरीन छा चयो, जी जेसि ताईं नैब ईअं हूंदी तेसि ताईं मां न ईंदुमि, हाणे जो आयो आहे हिन जो मतिलबु आहे नैब खे तब्दील कयो हूंदो न किथे न किथे। जी डॉक्टर साहब, जी डॉक्टर साहब। सो इन करे मां सम्झां थो त ही मामिलो घणो वक़्तु न हलंदो, ही कुझु हफ़्तनि ताईं जहांगीर तरीन, उस्मान बुज़दार ऐं जी डॉक्टर साहब, इमरान ख़ान टिनी मां हिकिड़ो रहंदो। जी डॉक्टर साहब, तव्हां वॾी महिरबानी, तव्हां अहम ॻाल्हि कई त उस्मान बुज़दार जे मामले तां हिननि जा मामला थिया आहिनि। इज़हार सुमरो साहब, इनाम भट्टी साहब ऐं शबीर शर साहब, तव्हां सभिनी महिरबानी जंहिं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, प्रोग्राम जो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।